जामशोर में यूथ एक्शन कमेटी तरफां शागिर्दानी खे ईसाइण वारे वाक़े में मुलविस उस्तादनि खे नेकाली न ॾियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। सिंधु नवाज़ घांगरो, हमज़ा चांडी ऐं ॿियनि जी अॻवानी में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते सिंधु नवाज़ घांगरो जो चवणु हो त पुलिस इंतज़ामिया जी चुर्च ते सायरा जे हक़ लाइ एहतिजाज कंदड़ शागिर्दनि खे यूनिवर्सिटी में बंदि करे छॾियो आहे। हुन चयो त वीसी बयानु ॾिए पियो त सायरा जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। खेसि इहा कीअं ख़बर पई त हूअ बीमार आहे, जॾहिं त शागिर्दनि खे फेल करण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। पहिरीं मुतालबो असांजो इहो त सायरा सां इंसाफ़ कयो वञे, पर अॼु जेके इहो ज़ाती असांजे अखियुनि जे साम्हूं सहाफ़ियुनि जे साम्हूं पुलिस हिते शागिर्दनि खे घुराए हिते बंदि कयो वियो आहे, अंदरि वाड़ियो वियो आहे उन्हनि खे त तव्हां ॿाहिरि न वञो, एहतिजाज नथा करे सघो। शागिर्दनि असांजी इहा असां शागिर्द जेका बि आहिनि उहो जेको बि करणु चाहिनि था, हू सम्झनि था त हिकु ग़लति थियो आहे हिकु शागिर्दानी सां, त उन लाइ हुननि जो हक़ आहे, हू सम्झनि था त इहो असांजो हक़ आहे, उनखे आज़ादु करे ॿाहिरि हुन लाइ जेको बि चाहिनि था इदारे में उन करणु उन। शागिर्दनि जो चवणु हो त जंहिं कमेटी में वीसी ऐं उस्तादनि जा माण्हू वेठा हुजनि उहा कमेटी खेनि क़बूल न आहे, इन लाइ अदालती कमेटी जोड़ी वञे। अहिड़ी कमेटी जंहिंमें सिर्फ़ु शागिर्दनि जा माना जेके उस्तादनि जा पंहिंजा माण्हू वेठल हुजनि या वीसी जा पंहिंजा माण्हू वेठल, अहिड़ा कमेटी असांखे मंज़ूर न आहिनि। हिकिड़ी शफ़ाफ़ कमेटी, जुडिशियल कमेटी कराई वञे, असांजो सिर्फ़ु इहो मुतालबो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त सिंध समेत सॼे मुल्क जे तालीमी इदारनि में शागिर्दाननि खे ईसाईंदड़ उस्तादनि खे नेकाल ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।